असलो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। इसराइल जीअं त अटैक कयो आहे इन खां पहिरियां गोलान हाइट्स खां पोइ इन खां त मूं त पाण अक्टूबर खां वठी करे जेकी सूरत हाल ॾिसूं था उन में शिदत पई अची थी वञे। गोलान हाइट्स ते जंहिंजी इसराइल चयो त इहो हमिलो हिज़बुल्लाह कयो आहे, उन खां पोइ ईरान जे अंदरि यानी कि कैपिटल में जहिड़े तरीक़े सां पॉलिटिकल लीडर अहिड़ो पॉलिटिकल फेस जेको डिप्लोमेसी जे अंदरि वॾो किरदारु अदा करे पियो त को सीज़ फायर थियणु वञे। इस्माइल हानिया उनखे जहिड़े तरीक़े सां SSC नेट कयो वियो आहे, वॾो रिएक्शन आयो आहे ईरान जे तरफ़ां। मूंखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे ज़फ़रुल्लाह शेख साहब, अॻूणा सफ़ारतकार आहिनि, अकेडमिक आहिनि। ज़फ़रुल्लाह साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी अदा। ज़फ़रुल्लाह साहब आवाज़ अचे थो? बिल्कुलु अचे थो, महिरबानी तव्हांजी। आवाज़ अचे थो ज़फ़रुल्लाह साहब? हा हा बिल्कुलु। ज़फ़रुल्लाह साहब कीअं था ॾिसो ईरान जे अंदरि उन जे कैपिटल में तहरान में जहिड़े तरीक़े सां टारगेट कयो वियो आहे ऐं पॉलिटिकल लीडर हिकिड़ो अहम लीडर हमास जो इस्माइल साहब खे जहिड़ो टारगेट कयो वियो आहे, छा थो लॻे तव्हांखे त एस्कलेशन जी तरफ़ हाणे त शयूं ज़ाहिर थी पयूं, छा चवंदो? काफ़ी वक़्तु थियो आहे त गज़ा जी जहां तक इहो वॉर जॾहिं गज़ा जी शुरू थी आहे त उन खां पोइ जेको आहे हिन सॼी एरिया में सॼी रीजन में टेंशन वधी वियो आहे। न सिर्फ़ु रीजन में वधियो आहे पर इंटरनेशनली बि हाणे काफ़ी अॻिते वधंदो वञे थो। हाणे छा आहे त हीउ जेको थियो आहे वाक़ियो राति जो वक़्तु थियो आहे इस्माइली खे जेको मर्डर कयो वियो आहे उन में बेसिकली जीअं अंग्रेजीअ में चवंदा आहिनि टू किल टू बर्ड्स विद वन स्टोन। ईरान खे बि हिकिड़ी चेतावनी आहे ऐं हुननि जो हमास जो लीडर बि हिकिड़ो मारियो अथऊं। हालांकि इस्माइल जेको हुयो मेन नेगोशिएटर हुयो, हुन जेके दोहा में टॉक्स थी रहिया हुया, नेगोशिएट थी रहिया हुया, उन में हुयो। मक़सदु इहो आहे त हमास खे त तव्हांखे ख़बर आहे त वेस्ट ऐं अमेरिकन हिनखे टेररिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सम्झनि था ऐं उहे आहिनि, पर हाणे इहो शइ जेकी आहे हाणे उन खां जॾहिं खां वॉर थी आहे उन में मां कोन वेंदुसि, सभिनी खे ख़बर आहे त केतिरो इसराइल जेके आहिनि भञकड़ियूं कयूं आहिनि। कानून इंटरनेशनल कानून यूनाइटेड नेशंस जेके आहिनि रेज़ोल्यूशन खे कोन थो वञे, अमेरिकन खे हुते रेज़ोल्यूशन विया त उन्हनि वीटो करे छॾियो आहे। वरी तव्हां ICJ जी तव्हां जजमेंट ॾिसो, हुन में त ईअं एसि ताईं बि आयो आहे त इसराइल त का स्टेट ई नाहे ऐं उन खां पोइ जेको सॼो इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट आहे उनजो अलॻि आहे जेको सॼो सिलसिलो हे सॼो जेको, पर कोई बि इसराइल खे परवाह कान्हे का, कंहिं बि लॉ जी हुनखे परवाह कान्हे का, छो जो हिकिड़ो हुनजे सुवाल जो जवाबु आहे त अमेरिकन सी पुट आहे हुनखे। इहो हाणे बिल्कुलु ज़ाहिर थी वियो जेको तव्हां चयो न, हाणे जेको करियो हाणे वरी ब्लिंकन चयो आहे त असांजो हिन में हथु न आहे। असांजो त कीअं न आहे, हाणे दुनिया सॼी सम्झे थी हिनखे। हाणे ॻाल्हि जेकी इहा आहे हाणे त हीअ मिडल ईस्ट में जेकी सॼी बाहि भरी पई आहे, शुरू खां वठी बारी वई आहे, ख़ासि करके ॿी आलमगीर जंग खां पोइ जेको आहे अमेरिकन ऐं पंहिंजो यूरोपियंस इहो कयो त असां पाण में न विढ़ंदासीं। हाणे जेकॾहिं वेड़ कयो त हिते कयो, मिडल ईस्ट में कयो ऐं मुस्लमाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते जमा थियणु न ॾियो। मक़सदु इहो मेन इहो आहे। हीअ जेकी वॉर शुरू थी असल में त खणी हमास शुरू कई, पर ॻाल्हि इहा आहे त हुनजो जेको हाणे गज़ा में जेकी हालत थी आहे, हाणे ॿियो सिलसिलो थियो आहे, मुंहिंजो तजियो इहो आहे, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीअ जेकी वार जेकी जंग आई इन करे त घणी वठी वई आहे जो हमास वारनि इसराइल जा जेके कैदी हुया उहे कोन छॾिया आहिनि। हाणे हुन में कुझु त मरी विया आहिनि, त इन ते ज्यूज़ जेके आहिनि त बेसिकली मां हमेशह चवंदो ईंदो आहियां त वॉर जा ॿिया बि रीज़न्स हूंदा, बिल्कुलु हूंदा, पर मेन रीज़न जेको दुनिया में जंग विड़ी थी वञे, आइडियोलॉजिकल वॉर थी वई आहे, रिलीजियस वॉर थी वई आहे, इहे कुझु फैक्टर्स जेके मथे आया आहिनि कंहिंखे बि हाणे। पर हाणे हीअ जेकी ईरान जे टारगेट कयो वियो आहे बेसिकली, छो जो ईरान हिकिड़ो उहो मुल्क आहे जंहिं ते सैंक्शन्स पुराणियूं सालनि जूं लॻल आहिनि, न्यूक्लियर प्रोग्राम ते डिस्कशन अमेरिका जी थी रही आहे। इसराइल जेको आहे अमेरिका जी कॉलोनी आहे, हिकिड़ी क़िस्म जी मिनी अमेरिका आहे। हाणे उन्हनि बयानु ॾिनो आहे जेकॾहिं कंहिं बि इसराइल ते अटैक कयो त असां बिल्कुलु ईंदासीं ऐं डिफेंड कंदासीं। हा, उहा डिफेंस सेक्रेटरी ऑस्टिन चयो आहे, इहा ई ॻाल्हि तव्हां वरी मूंखे ज्वाइन कयो आहे, मूंखे ज्वाइन कयो आहे। अकेडमिक आहिनि, पाण कॉलमनिस्ट आहिनि, अॻूणा सफ़ारतकार आहिनि, मोहतरम जनाब GR बलोच साहब मूं सां गॾु आहिनि। GR साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मिस्टर मीर। GR साहब, मतिलबु त ईरान ते हाणे उनजी सावरेंटी आहे, उनजी इंटेग्रिटी आहे, उनखे डिफेंड करिणो आहे, उनखे तहरान जे अंदरि वञी करे हमिलो करणो ऐं डायरेक्ट जेको आहे इहो ईरान ते हमिलो आहे। छा लॻे थो तव्हांखे त रशियन हुजनि, चाइनीज़ हुजनि, कतर हुजे,
उन त मज़म्मत कई आहे, बाक़ी सॼी मुस्लिम दुनिया हाली ख़ामोश आहे, चुप आहे। छा थियण वञे थो जीआर साहब? ॾिसो, रिएक्शन्स ते त वञिबो, उन खां पहिरियां ज़रूरी आहे सम्झो वञे त थियो छा आहे। सही थियो इन तरह सां यादि हूंदो, हिन खां पहिरियां तव्हां कहिड़ी डिस्कशन कई आहे, लेकिन ॿ ॻाल्हियूं मां चवंदो हलंदुसि ताकी असांखे सम्झ में अचे त छा थी रहियो आहे या इन जे पोयां छा कहिड़ी 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 स्ट्रैटेजी हुई इज़राइल जी। इज़राइल ते जॾहिं हमास ते हिकिड़े तमामु जेको हुननि हिकिड़ो कामयाब हमिलो कयो, जंहिंमें उन्हनि जा जेके कुझु सिपाही बि मारिया, कुझु सिविलियन बि मरिया विया ऐं कुझु उन्हनि जेके होस्टेजिस वरिता, त उहो हिकिड़ो वॾो फेलियर हो इज़राइल जी इंटेलिजेंस जो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे हुनजे हिकिड़े इमेज जो। हुन पंहिंजो इमेज इहो ठाहियो हो त हू हिकिड़ो इनविंसिबल ताक़त आहे, डिटरेंस आहे, ऐं का बि ताक़त अरब ख़ासि तरह जेको आहे सो उनजे घर में घिरी उनखे हमलो न कयो आहे ऐं न करे सघंदो। 1973 वॉर में जो एक्सेप्शन हुयो, जेका अरब इज़राइली वॉर हुई, उन खां पोइ को बि हमलो न थियो आहे इज़राइल ते। लिहाज़ा उहो जेका इहो हमलो हुयो हमास जे मुजाहिदीन जो, उहो हिकु लिहाज़ सां इज़राइल जे लाइ तमाचो हुयो ऐं हू चाहे थो स्ट्रेटेजिकली वरी उहो पंहिंजो इमेज जेको आहे सो वरी दाख़िल करे। इन करे ई हू डिटर्मिंड आहे त मुकमिल तरह सां हमास खे ख़तमु करणो आहे ऐं हुन में लीडरशिप जो वॾो छा रोल हूंदो आहे। लिहाज़ा हुन इन करे उनखे टारगेट कयो। इहो जेको एस्पेक्ट हुनजो आहे उहो इहो ॾिसणो आहे त अॼु जेको आहे जंग जो जेको रहण जो अंदाज़ आहे उहो हाईटेक थी वियो आहे। हाणे अंदाज़ो कयो त कंहिं तरह सां हिकिड़ो हाई जेको गेस्ट आहे सो ईरान में प्रोटेक्टेड भी आहे, पर उनजे बावजूद भी हू पंहिंजे हाई टेक्नोलॉजी सां, पंहिंजे हाई टेक्नोलॉजिकल टारगेट किलिंग पंहिंजे मिसाइल सां या पंहिंजे ड्रोन सां कनि था। तो दैट शोज़ त हिकिड़ी हुननि वटि हाणे टेक्नोलॉजी एतिरी घणी अची वई आहे त जेके बि मुस्लमान मुल्क आहिनि, अरब मुल्क आहिनि, उन्हनि जूं जेके बीठल लश्कर आहिनि लखनि जी तादाद में, या जहाज़ आहिनि या टैंकूं आहिनि जेके पुराणे ज़माने जूं, जेके हिननि बिलियंस ऑफ डॉलर जी वठियूं आहिनि वेस्ट खां, उहे इररेलेवेंट आहिनि। तो ॿ ॻाल्हियूं, हिकु त हू चाहे थो इज़राइल त पंहिंजो उहो डिटेरेंट जेको आहे हुनजो स्टेटस उहो रिस्टोर करे। नंबर 2 त हाणे हू टेक्नोलॉजिकली एतिरो अॻिते वधियल आहे त जेकॾहिं सभु अरब गॾिजी बि वञनि त बि इज़राइल जी टेक्नोलॉजिकल वॉरफेयर जेको हुन वटि इक्विपमेंट आहे उनजो मुक़ाबिलो न करे सघंदा। आम माण्हू मरंदा रहंदा, हलंदी रहंदो, इहो जेको जंग जिदाल आहे को डिसाइसिव डिटेरेंस अगेंस्ट इज़राइल न थी सघंदो। हाणे अॻिते थींदो छा, उनजा घणा सिनारियो आहिनि मीर साहब। उन में मुख़्तसिरन इहो त कुझु त स्टेटमेंट्स ईंदियूं मुस्लमाननि जूं, कुझु आयूं आहिनि, कुझु चयो आहे, लेकिन को अञा ताईं अहिड़ो जवाब, अहिड़ो रद्द अमल जंहिंखे चइजे त भई वाकई इहो रद्द अमल आहे जंहिंसां इज़राइल जे दरो दीवार हिली वेंदी, नो। हींअर बि स्टेटमेंट आई पे अरब चैनल जूं ॾिठो पे इज़राइल जी वॉर कैबिनेट जो त वी हैव कैटरिंग टू ऑल सिनारियोज, त असां तमामु सिनारियोज लाइ तयार आहियूं। ऐं ॿियो नंबर 1। नंबर 2 जॾहिं तव्हांखे दुनिया जी सभ खां वॾी ताक़त चए थी हुनजो जेको मिनिस्टर ऑफ डिफेंस, त जेकॾहिं इज़राइल ते हमिलो थियो ईरान तरफ़ां त असां इज़राइल जी मदद लाइ ईंदासीं। तो इहे सभु ॻाल्हियूं उन हिकिड़े तमामु कॉम्प्लिकेटेड जेका दुनिया जी हीअं सिचुएशन आहे उनखे ज़ाहिर थियूं कनि। उन में मुस्लमान छा था करे सघनि, अरब छा था करे सघनि, तमामु हिकिड़ी परेशानी वारा सिनारियोज़ आहिनि, तमामु हिकिड़ी ख़तरनाक सिनारियोज़ आहिनि। लेकिन इहो सोचनि त चाइना अची वेंदो, रशिया अची वेंदो अरबनि जे लाइ, पैलेस्टीन जे लाइ, मुंहिंजे ख़्याल इहो तमामु हिकिड़ी ख़ाम ख़्याली आहे, तमामु हिकिड़ी हाइपोथेटिकल सिचुएशन आहे। जीआर साहब, नेतन्याहू जी तव्हांखे पाण ख़बर आहे एड्रेस हुयो अमेरिका जे अंदरि जॉइंट सेशन खे, उनजी बॉडी लैंग्वेज, उनजो अंदाज़, उन महिल बि तव्हां जीअं त एग्रेसिव, तव्हां पाण बॉडी लैंग्वेज खे पाण सम्झी वेंदा आहियो, छाजे करे त डिप्लोमेट्स आहियो, तव्हां हुजे, ज़फ़र साहब हुजे, वॾो एग्रेसिव हो। पर अमेरिका जे अंदरि बि रिएक्शन बि तारीख़ में एॾो वॾे पैमाने ते
जहिड़े तरीक़े सां हमास इज़ अ कमिंग झंडा ऐं जीअं त अमेरिका जे झंडे खे जहिड़े करे सां साड़ियो वियो, वॾो रिएक्शन हुयो अमेरिका जे अंदरि सोसाइटी में, इलेक्शन थियण था वञनि, ऐं इहा बि शइ असांखे क्लैरिटी नज़र थी अचे त उते बि तमामु घणो रिएक्शन आहे आम पब्लिक जो, आम माण्हू जो। छा चवंदो? ॾिसो, पब्लिक अमेरिका जी ऐं हुकूमत अमेरिका जी ॿिनि मुख़्तलिफ़ पोल्स ते आहे, सही। मॉरली, पॉलिटिकली, कॉन्स्टिट्यूशनली इवन तमामु हुकूमतूं जेके ज़ोर जे ताक़त ते हलनि थियूं, ऐं अनफॉर्चुनेटली चाहे उहा डेमोक्रेसी हुजे चाहे उहा डिक्टेटरशिप हुजे, आम माण्हुनि जो ख़्यालु, आम माण्हुनि जे हक़ूक़ जो ख़्यालु, ठीकु आहे, हू पंहिंजो शोर शको मचाईंदा रहंदा, कंदा रहंदा, उन्हनि जो को निज़ाम आहे जंहिंमें हू अलाउ कनि था त तव्हां भली तकरीरूं कयो, पंहिंजे पाण खे चओ, असांजा मुल्क जेके आहिनि ते वरी तकरीरनि ते बि पाबंदी विझनि था, लेकिन अनफॉर्चुनेटली आम माण्हू इररेलेवेंट थी चुको आहे। इट्स अ पावर पॉलिटिक्स एवरीवेयर। ऐं इज़राइल जे हवाले सां त हुन जे हक़ में जेको निज़ाम आहे अमेरिका जो, जेको निज़ाम खे हलाए थो, उहो उन्हनि जे हथ में आहे। लिहाज़ा इहे सभु जेके मुज़ाहिरा, इहे सभु जेके झंडा, इहो उन्हनि जी पंहिंजी तस्कीनियत दुरुस्तानी इमोशनल तस्कीन जे लाइ, लेकिन एक्चुअली ऑन ग्राउंड मूंखे अनफॉर्चुनेटली चवणो थो पए उनजो को बि असर कोन्हे। जी सही। ज़फ़रुल्लाह साहब, जीआर साहब जो तज्ज़ियो तव्हां ॿुधो, जीअं त तव्हां बि हिनखे डिस्कस कयो त UN जे अंदरि हुजे, चाहे इंटरनेशनल कोर्ट्स हुजे, चाहे वॉर क्राइम्स हुजनि, चाहे जेकी बि सूरत हाल हुजे, दुनिया जे अंदरि इसराइल अञा ताईं आइसोलेट न थी सघियो आहे। काफ़ी दुनिया जे अंदरि एहतजाज आहिनि, फ्रांस हुजे, ॿी जॻह दुनिया जी हुजनि, आइसोलेशन अञा उनजी न आहे। जीअं त पाण तव्हां चओ त वॾे में वॾी उनखे सपोर्ट जेकी आहे अमेरिकन गवर्नमेंट जी आहे। छा चवंदव ज़फ़र साहब? अमेरिका जेको आहे अॼुकल्ह वर्ल्ड पावर आहे, त ओनली वर्ल्ड सुपर पावर जेको आहे, हाणे उते उहो उनजे करे सॼी दुनिया में जेके बि पॉलिसीज़ थी रहियूं आहिनि उहे अमेरिकन्स जे मर्ज़ीअ ते, ख़ुशीअ ते ऐं नाराज़गी ते मुयसर आहिनि। इसराइल जेको आहे सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ी मिनी अमेरिका आहे, उन्हनि लॉन्च कयो हिते। उन खां पोइ वरी ॾाढी कोशिशि कई अमेरिकन्स जेको आहे त अरबनि सां हुन जा तालुकात कया वञनि, एम्बेसियूं खोलियूं वञनि। इहो डिप्लोमेटिक लेवल जो सिलसिलो हुयो। 67 खां इहा अख ॿुट हले थी, शुरू जेकी आहे जंग शुरू थी आहे इहा पुराणी। हाणे इलाही मुल्कनि त रिकॉग्नाइज़ कयो, पर विच में वरी थोरो खटारो पइजी वियो। सऊदी अरेबिया हुन जे विच में जेको सिलसिलो थियो, मां हिन ॻाल्हि में कोन वेंदुसि सॼो, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो, हीउ जेको ड्रोन अटैक थियो आहे या ही जेको थियो आहे मिसाइल जेको आहे, मूंखे ॿुधायो त छा इसराइल पंहिंजे मुल्क मां करे सघे थो? मुंहिंजे ख़्याल सां न। ज़रूरु कंहिं ॿिए मुल्क मां इहा शइ फायर थी आहे, ऐं मुंहिंजो हंच इहा आहे त कंहिं मुस्लमान मुल्क मां थी आहे। हाणे अंदाज़ो लॻायो त कहिड़नि मुस्लमाननि मुल्क हिन इंसिडेंट खे कंडेम न कयो आहे, इन जो जवाबु तव्हांखे मिली वेंदो। ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको चाइना, रशिया ऐं ईरान, इहे शुरू खां वठी जेको थोरी पोलराइज़ेशन थी, ईरान ते सैंक्शन्स हुयूं, सभु शयूं हुयूं, ऐं असां बि न्यूक्लियर आहियूं, त मिलिट्री जेके अमेरिकन हमेशह चयो आहे त मुस्लमाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते तव्हां अचणु न ॾियो। 74 में इस्लामिक समिट खां पोइ जॾहिं हुननि 6 लीडरनि खे उॾारे छॾियो सफ़ा, कज़ाफी बची वियो हुन में, त हुन खां पोइ वरी इहो सॼो थियो। सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त हिननि खे कॾहिं बि गॾु थियण न आहे ॾियणो। 20s खां वठी जॾहिं खां ऑटोमन एम्पायर किरियो आहे, उन खां पोइ चयो बाबा हिननि खे कठो न आहे करिणो। सॼे मिडल ईस्ट में हिननि बाहि बारी हुनखे कयूं, टर्की ते प्रेशर कयूं, पाकिस्तान ते प्रेशर कयूं, ईरान खे सैंक्शन्स लॻायूं, असांखे बि सैंक्शन्स लॻायूं कंहिं वक़्त में, सीरिया तबाह कयूं, लिबनान तबाह कयूं, सभु जेके बाक़ी ॿिनि खे वरी उर्दन खे, जॉर्डन खे, इजिप्ट खे, उन्हनि खे पंहिंजो कटे छॾियूं। इलाही मुस्लमान मुल्कनि में इसराइल पंहिंजी एम्बेसी खोली, तुर्की में इसराइल जी एम्बेसी आहे, मोरिटेनिया में इसराइल जी एम्बेसी आहे, इलाही जॻह हाणे सूडान, UAE सभु अॻिते आया। पर हिकिड़ो कुदरत जो कानून बि आहे, इहो ईंदो। पर हीअ जेकी जंग आहे, मां सम्झां थो मूंखे अञा ताईं हिन सुवाल जो जवाबु नथो मिले त हमास छो इसराइल ते अटैक कयो, छो पहल कई, जॾहिं ख़बर पई त असांजी चेल मज़बूत न आहे, असांखे केॾी का ताक़त कान्हे का, ऐं मुस्लमान मुल्कनि जी चेल भॻल आहे, उहे अॻिते अची न वधी सघंदा। इन सॼे खिते में जेको आहे हिकिड़ो ईरान हिकिड़ो मुल्क हुयो
जेको बाक़ाइदा हुन सां लड़ी रहियो हाणे उहा अमेरिकन थी सही आहे ज़फर साहब हिकिड़ो मिंट वठंदुसि जी ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ वरी तव्हां ॾेई अचां थो जीआर साहब तव्हां बि टेलीफोन लाइन ते रहो ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ डिस्कशन्स खे अॻिते वधायूं वेलकम नाज़रीन एक तरफ मोहतरम जनाब ज़फ़रुल्लाह शेख साहब आहिनि अकेडमिक आहिनि मारूफ अगूणा एम्बेसडर आहिनि ॿी तरफ मोहतरम जनाब जीआर बलोच साहब आहिनि अकेडमिक आहिनि कॉलमनिस्ट आहिनि अगूणा सफ़रतकार आहिनि ज़फ़रुल्लाह साहब तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कयो जी ज़फ़रुल्लाह साहब आवाज़ अचे थो हा तव्हां बिल्कुलु अचे थो मां बि अर्ज़ु इहो कयो त अमेरिकन्स जी छो जो हाणे हो सोल सुपर पावर आहे हर जाइ ते तव्हां यूक्रेन में ॾिसो त हिन को फ्रंट खोले छॾियो आहे ऐं उन खां पोइ हाणे मिडल ईस्ट में त शुरू खां थियल आहे जेको बि आहे प्रेशर कयूं इराक इरान जी वॉर कराई उते हुनखे ख़तमु कयूं कुवैत खे कहिड़े बि नमूने में वरी वापसि ॾिनो या जेको मां अर्ज़ु पियो कयो हाणे हुनजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त इसराइल खे तमामु स्ट्रॉन्ग कयो वञे हाणे इसराइल ते जॾहिं हमास अटैक कयो त हुननि चयो त हिते लड़ाई जेकी आहे कॾहिं कॾहिं मां इहो चवंदो बि आहियां हिकिड़ो मेजर जेको आहे मुंहिंजो रीज़न जेको आहे उहो हिकिड़ो रिलीजियस बि आहे हाणे क्लिंटन जॾहिं सॉरी ब्लिंकन जॾहिं वियो हो पहिरीं विज़िट तव्हांखे जेकॾहिं यादि हूंदी वॉर में जॾहिं शुरू थी हिन चयो फर्स्ट आई एम यू उन खां पोइ सिलसिलो आहे माना यहूदी पहिरियों यहूदी आहे त चवण जो मक़सदु इहो आहे त इसराइल खे हिनखे स्ट्रॉन्ग करणो आहे अञा 2 स्टेट पॉलिसी में उहो सपोर्ट नथा वेठा कनि उहे चवनि था त फ़लस्तीनियुनि ते इहो प्रेशर जारी रखो जेसिताईं हमास खे ख़तमु न कयो वञे हाणे वॾी सुठी ॻाल्हि छा थी आहे हिन में हिन खां पोइ महमूद अब्बास जी स्टेटमेंट आई आहे हाणे हो हमास ऐं महमूद अब्बास वारा कठा थी हिकु फ़लस्तीनी हाणे थी विया आहिनि हिकिड़ो इहो इहे जेको बि हाणे थी रहियो आहे अमेरिकन पंहिंजी ग़लती था कनि पॉलिसी वाइज़ फॉरेन पॉलिसी वाइज़ दे शुड नॉट डू इट दुनिया में जेके हुननि जा पंहिंजा एलाइज़ आहिनि या ॿिया मुल्क आहिनि अमेरिका खां नफ़रत था कनि तव्हां ॾिसो जिते ॾिसो जहिड़े अफ़गानिस्तान में वियो आख़िर उतां निकिता सभु जंगियूं हारायूं अथऊं इराक ईरान मां निकिता वरी उतां हिन जेको आहे कुवैत में हुन खणी उहो चयो जंग हुननि कान कई उते उहे हुया उन वियतनाम वॉर खां वठी जो हाराईंदा आया आहिनि हुनखे को शौक़ु आहे पैसा ख़र्च करण जो हाणे यूक्रेन में बेगुनाह नेटो खे ख़तमु थियणु जो वेरे सेकेंड वर्ल्ड वॉर ख़तमु थी त वॉर सां नेटो खे ख़तमु थियणु खपे पर हुननि वरी ईस्ट यूरोपियन कंट्रीज़ में पंहिंजी वधाईंदा विया धोखो करे पोइ जॾहिं यूक्रेन ते आया त रशिया थियो आहे मां सम्झां थो त हिन सॼे रीजन में रशिया चाइना इवन इन पाकिस्तान ईरान इहे नंढा मुल्क न आहिनि उहे गल्फ में अमेरिकन जो इन्फ्लुएंस आहे उहो छाजे करे हुन ते मां कमेंट्स कोन कंदुसि सऊदी अरेबिया छो हुनजो इलाही थी वियो आहे छो त यसमैन थी वियो आहे इहा ख़बर न आहे असांखे असां पंहिंजा तालुकात सभिनी सां सुठा रखणु चाहियूं था पाकिस्तान एक्टिव वॉर में बि हिसो न वठंदो आहे असांजी फ़लस्तीन खे हमेशह सुठी सपोर्ट आहे बट वी विल नेवर पार्टिसिपेट इन दी एक्टिव वॉर तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सऊदी अरब ऐं यमन जी थी ऐं रेज़ोल्यूशन पास थियो त सऊदी असांखां काढिजी विया UAE वारा बि काढिजी विया हुआ पर वी डिड नॉट पार्टिसिपेट एक्टिवली इन द वॉर चवण जो मक़सदु आहे सॼो जेको आहे हीउ जेको एरिया आहे त टेंशन में जेतिरो वधंदो ऐं मां सम्झां थो त थर्ड वर्ल्ड वॉर त कोन थींदी पर आई थिंक वी आर गोइंग फास्टली टुवर्ड्स मोर कॉन्फ्लिक्ट एस्केलेशन जे वञूं था पिया हाणे ॿी ॻाल्हि त ईरान जेको आहे रिटेलिएट कंदो या न कंदो मां सम्झां थो फ़िलहाल ईरान रिटेलिएट न कंदो छो जो फ़िलहाल जेको आहे इसराइल में जेको हाणे हिन डिफेंस सेक्रेटरी हाणे असां हुन ते अटैक कयो त तव्हां हिकंदासीं मुंहिंजो ख़्यालु आहे त चाइना USSR सॉरी अपना रशिया ऐं ईरान ऐं ऑफकोर्स पाकिस्तान खे लूप वठंदा पर असां पार्टी कोन थींदा आहियूं इन सीरियसली सोचींदा त हाणे हिन सिचुएशन खे छा कयूं ॾिसो न सीरिया में एम्बेसी ते अटैक कयो हुननि हाणे हमास जो अॼु वरी जेको आहे हिज़बुल्ला जो माण्हू मारियो अथऊं कमांडर उहो बि मारियो अथऊं हमास जो मारियो अथऊं हिन खां रोज़ाना कुझु न कुझु इहो थींदो रहंदो इहे प्रोवोक था कनि त मुस्लमान कंहिं बि तरीक़े सां हिन बाहि में अचनि ऐं पाकिस्तान बि अचे पर हुन इन कंस्पिरेसी बि कामयाबु न वेंदा पर हाणे मां सम्झां थो त जेको इसराइल जे तमामु वेझो अची विया हुआ सॼा अरब मुल्क ख़ासि करके गल्फ स्टेट्स इहे वरी क़रीब वेंदा इन्हनि सां गॾु रहंदा ऐं धोखो खाईंदा मां सम्झां थो त अञा मामिलो मुस्लमान जेसिताईं हिकु प्लेटफॉर्म ते नथा अचनि OIC त मरी वई आहे हाणे कंहिं OIC जो नालो बि कोन खयो आहे अंदाज़ो लॻाए त इलाही मुल्कनि जेका कंडेम में न थियो आहे त मूंखे लॻे थो
एस्केलेशन फिलहाल चुप थींदी, छो जो ईरान मां नथो सम्झां त जल्दी अटैक कंदो, दिस इज माय एनालिसिस। सही छो जो सोचे सम्झी कंदो हाणे जेको आहे, पोइ हाणे जेकॾहिं हिज़बुल्लाह ऐं ईरान गॾिजी था कनि त पोइ थिए, पर ॻाल्हि पोइ वधी वेंदी तमामु घणी। जी आर साहब, 3-4 शयूं जेको आहे, हिकु तव्हांखे पाण ख़बर हूंदी त चाइना वरी कोशिशि कई त जेके फैक्शन्स आहिनि उहे सॼा गॾिजनि, हमास हुजे, पंहिंजो महमूद अब्बास वारा हुजनि, PLO हुजे, इहे सॼा जेके आहिनि गॾिजनि पाण में, 14-12 फैक्शन्स आहिनि उहे गॾिजनि। हिकु इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त ज़फ़ला साहब चए थो त आइडियोलॉजिकली रिलीजियस वॉर जी तरफ़ वञूं था। टियों जेके अरब मुल्क आहिनि उन मां ई कंहिं मुल्क जे अंदरां जेको आहे इहो हमिलो थियो आहे। छा चवंदो, तव्हांजो एनालिसिस छा आहे GR बलोच साहब? ॾिसो, हिन में ख़ैर हिन जो ओपिनियन तव्हांजो हूंदो, शेख साहब जो आहे, रिस्पेक्ट हिज ओपिनियन। मां पंहिंजा रिफ्लेक्शन ॾींदुसि हिन सॼे सिनारियो ते त ही बेसिकली काफ़ी कॉम्प्लिकेटेड सिचुएशन बणिजी वई आहे। सही। हिकु तरफ़ त जीअं पहिरियों मूं वटि कयो त इज़राइल जेको आहे सो इन पॉलिसी खे पियो करे त कंहिं तरह सां वरी हुनजी जेका डिटेरेंस या नोशन डिटेरेंस जेका हुई हुनजी, उहा वरी रीस्टैब्लिश थी वञे, नंबर 1। नंबर 2, हू जेको वॉर जेके हुनजा जेके ऑब्जेक्टिव हुआ, उहा वन ऑफ द टॉप वॉज टू फिनिश हमास एज ए फाइटिंग फोर्स। ऐं उनमें हुन इहो स्ट्रेटेजी हुई त जेका हुनजी लीडरशिप आहे कंहिंखे कंहिं तरह सां ख़तमु कयो वञे, ऐं उन्हनि जे पंहिंजे कुझु इंफॉर्मेशन मुताबिक़ त उन्हनि अध खां वधीक जेका हुननि जी लोकल लीडरशिप कम अज़ कम हुई उनखे ऐं अध खां वधीक फोर्स खे ख़तमु करे छॾियो आहे। हाणे टॉप लीडरशिप खे हथु कयो आहे, ऐं इहा हिकिड़ी पुराणी इन्हनि जी कॉन्सेप्ट रहियो आहे। जेकॾहिं तव्हां इज़राइल जे ठहण जी तारीख़ ते हलिया वञो त जॾहिं मूवमेंट हली हुई जंहिंमें उन्हनि टेररिस्ट जेके ठाहिया हुआ स्क्वाड ते, जेके ब्रिटिश गवर्नमेंट ऑफिशियल्स ऐं हुआ, त इहा हिकिड़ी पॉलिटिकल असोसिएशन जी हिकिड़ी तमामु पुराणी तारीख़ आहे। इनफैक्ट बिफोर दिस इनफैक्ट एस्टेब्लिशमेंट ऑफ इज़राइल। हाणे सवाल इहो पैदा थिए थो तारीख़ मां त छा जेके सियासी क़त्ल हूंदा आहिनि उन्हनि जो फ़ाइदो थींदो आहे, ओवरऑल जे न थींदो आहे, मुख़्तलिफ़ आहिनि उन जा नतीजा अख़ज़ कनि था तारीख़ मां। लेकिन इहा वाज़े ॻाल्हि आहे जेसिताईं इस्माइल मरहूम इस्माइल हाणे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो अज़ीम लीडर आहे हुयो, ऐं वॾी लेगेसी वञे थो, बहादुरी जी लेगेसी, शहादत जी लेगेसी, मिशन सां वफ़ादारी जी लेगेसी। ऐं इहो यकीन आहे मूंखे एज अ मुसलमान, एज अ पर्सन हू बिलीव in the divine intervention। जब जुल्म हद से बढ़ता है तो खुदा खुद ही अपने अबाबील भेजता है। तो के अबाबील ईंदा जेके इन्हनि ज़ालिमनि जे इन जुल्म खे बंदि कंदा, उहे अबाबील पंहिंजे उन्हनि जे अंदरां था हुजनि, जेका बहादुरी ॾेखारनि था फ़लस्तीन उनजी कंटिन्यूशन हुजे, या ख़ुदा करे असां मुसलमाननि ऐं अरब रहनुमान जो ईमान ताज़ा थिए, उन्हनि जी हिम्मत ताज़ा थिए, उन्हनि में का बहादुरी अचे, को जोश जो जज़्बो अचे, ऐं हू उथी बीहनि ऐं इज़राइल जी मुकमिल तरह सां बाइकआउट कनि, उन्हनि जे एम्बेसीज़ खे बंदि कनि, उन्हनि जे सफ़ीरनि खे पोइ उते मोकिलनि, त पोइ शायदि हिकिड़ो मुअस्सिर जवाबु ॾियनि ऐं पूरी दुनिया खे बि उथारनि इन ज़ुल्म जे ख़िलाफ़। तॾहिं ई असीं का उम्मीद रखी सघूं था, अदरवाइज़ त वाक़ई हालात काफ़ी फर्ज़ा थियनि जा आहिनि, मक़बूल थियनि जा आहिनि, ऐं इसी के हद ताईं नाउमीद थियनि जा बि आहिनि एज अ मुसलमान एंड एज अ पर्सन हू सपोर्ट्स जस्ट कॉज ऑफ द पैलेस्टीनियंस। वरी महिरबानी मोहतरम जनाब ज़फ़रुल्लाह शेख साहब, मोहतरम जनाब GR बलोच साहब, तव्हांजी वरी महिरबानी। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था अचूं डिस्कशन्स कया। वेलकम नाज़रीन, मुझे ज्वाइन किया है इंटरनेशनल अफेयर्स के माहिर हैं, आपको पता है डिफेंस के हवाले से वसी तजर्बा रखते हैं, बहुत ही सारी ज़िंदगी अपनी
फ़ौज के लिए, अपने मुल्क के लिए उन्होंने वक्फ की और इंटरनेशनल फिगर हैं। हमारी मोहतरम जनाब ब्रिगेडियर रिटायर तारिक खलील साहब मेरे साथ हैं। सर मैं वेलकम करता हूं अपने शो में। सर किस तरह देखते हैं कि आपको पता है कि तेहरान यानी कि कैपिटल है ईरान का टारगेट करना, बड़े अहम लीडर थे आपको पता है, और सीज फायर के हवाले से भी नेगोशिएशन कर रहे थे, उसका बड़ा अहम रोल था इस्माइल साहब का। क्या कहेंगे, हम एस्केलेशन की तरफ, वाइडर एस्केलेशन की तरफ जा रहे हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मीर साहब, ये पिछले 2-3 भी और फिर आपके प्रोग्राम में भी मैंने ये कहा था सही कि हम ऑलरेडी बड़े तसादम में जा चुके हैं, सही जाने वाले नहीं है, हम ऑलरेडी जा चुके हैं और उसकी शुरुआत हो चुकी है। और ये जो वाकया हुआ है इस्माइल का, देखिए इसमें 3 चीजें बड़ी वाज़ेह हैं। सही। एक, इस्माइल हानिया जो था वो एक पॉलिटिकल हमास का, ही वॉज इनफैक्ट द आर्किटेक्ट ऑफ द पॉलिसी जो थी उनकी, पॉलिटिकल पॉलिसी। सही। और उसकी मौत से है, उसे मैं समझता हूं काफी दचका लगेगा हमास को, वो उनकी जद्दोजहद पे फर्क नहीं पड़ेगा। सही। दूसरी बात है टेक्नोलॉजी। इससे एक बात जाहिर हो रही है कि आने वाले दिनों में कोई भी महफूज नहीं है, क्योंकि ये जो सेलेशियल बैटल शुरू हो गई है, सही। जिसमें मिसाइल, ड्रोन और रॉकेट्स का अटैक अपने टारगेट को सैटेलाइट्स के थ्रू लेके और फिर उनको प्रिसीजन हिटिंग करना, ये एक इंतहाई खौफनाक सूरत हाल की तरफ इशारा कर रहा है आने वाली जंग में। और आप ये देखेंगे कि ना सिर्फ ये इसका जो इम्पैक्ट आएगा वो ग्लोबल होगा। सही। और तीसरी बड़ी बात यह है कि सबसे कि आपको बड़ी देखें, रूस ने भी इसकी रूस की तरफ से जो बयान आया वज़ीर ख़ारजा की तरफ से, फिर इवन ऑस्टिन जो अमेरिका के सेक्रेटरी ऑफ स्टेट, उन्होंने भी कहा कि इससे बढ़ावा होगा। और इसके अलावा दुनिया की दूसरे लीडरशिप, चाइना ने भी इसको किया है। तो ये एक नई शुरुआत हुई है कि आप पॉलिटिकल लीडरशिप को खत्म करें। तो मैं ये समझता हूं कि आने वाले दिनों में आप देखिएगा कि मैं तो समझता हूं कि मिस्टर नेतन्याहू भी महफूज नहीं रहेगा। हाँ, ये इसका इंतकाम तो जरूर लेगी हमास। और वो कैसे लेते हैं मैं नहीं जानता, लेकिन जो उनकी ट्रेडिशन है वो बढ़ावा तो इस कॉन्फ्लिक्ट को इन एनी केस हो गया है। ईरान भी शामिल हो गया है और मेरा ख्याल और दूसरे मुल्क, जैसे पिछले 2-4 दिन में जिस तरीके से मैसिव एयर स्ट्राइक्स अमेरिकन ने यमन में की हैं, उसके बावजूद भी यमन खड़ा है। तो ये चीजें इस तरह की डायरेक्शन करती हैं कि जैसे मैंने भी पहले भी खतरा जाहिर किया था कि हमारे मुल्क इंडिया पाकिस्तान में भी कोई शरारत ना हो जाए। सही। मतलब आपने बड़ी अहम चीज़ की है कि नेतन्याहू भी जो है ना वो महफूज नहीं है। अब एक नई है कि ट्रेंड शुरू हो गया है जिस तरह टारगेट करने के हवाले से। गल्फ ममालिक का क्या रिएक्शन देखते हैं? वही खामोशी, चुप, और कोई रिएक्शन नहीं होगा? और दूसरी तरफ चाइना, रशिया, ईरान, ये आप एक दूसरे के करीब होते हुए आप देख रहे हैं? देखिए, ईरान तो पहले ही जो था रशिया के करीब था, और चाइनीज ने भी पिछले 4-5 साल में जो उनके एग्रीमेंट्स हुए हैं ईरान के साथ, जिसमें उन्होंने मैसिव रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम वगैरह दिए हैं,
तो वो तो ऑलरेडी है, लेकिन अब एक नया एंगल आ रहा है, वो मैं ये समझता हूं कि वो है एक स्ट्रेटेजिक अलायंस का और एक डिफेंस अलायंस का। सही। जी बड़ी मेहरबानी सर, आपने टाइम दिया। आपका तज्जिया बड़ा अहम है कि एक तो डिफेंस अलायंस, स्ट्रैटेजिक अलायंस है, और वाकई इसके ऊपर एक बड़ा काम हो रहा है। और नेटो के हवाले से जिस तरह कॉन्फ्रेंस हुई और नेतन्याहू जिस तरह अमेरिका में उन्होंने स्पीच की थी, उससे यही जाहिर होता था कि कुछ बड़ा होने वाला है। अमेरिकन की सपोर्ट है और इस रीजन का, यानी कि जिस तरह ब्रिगेडियर साहब ने कहा कि ऑलरेडी हम एक बड़े फसाद के अंदर हैं, इसका मतलब ये नहीं है कि हम उस तरफ जा रहे हैं। मिडिल ईस्ट यानी कि गल्फ ममालिक क्या करते हैं, कोई रिएक्शन आता है, कुछ कोई प्रेशर डालने के लिए, और क्या ईरान जल्दी उसका एक रिटालिएशन होगी वो देखते हैं, या अभी कुछ दूसरे ममालिक के साथ जिस तरह चाइना का रिएक्शन आया है, जिस तरह रशिया का, कतर का, इससे पहले एक तैयब अर्दोगान साहब का भी एक रिएक्शन आया था। ये जंग बढ़ती हुई जा रही है, वाइडर होती जा रही है, जिससे खतरा बढ़ता जा रहा है। इन सही गड्डी दो इजाज़त, अल्लाह हाफिज़।